सऊदी अरब में जेके भी दोस्त फेसबुक मोनेटाइजेशन जा ख्वाहिशमंद आहिनि, फेसबुक ते मेहनत करे रहिया आहिनि, ऐं कंटेंट मोनेटाइजेशन टूल मिलण लाइ कोशिश करे रहिया आहिनि, इंतज़ारु करे रहिया आहिनि। लखे उन्हनि जा फॉलोअर आहिनि, उन्हनि खे मिलनि नथा। उन्हनि जा वीडियो व्यूज़ जेको आहे सो मिलियंस में आहिनि, लखनि में आहिनि, जेको आहे सो 5-5 लख व्यूज़ आहिनि। जॾहिं उन्हनि खे कंटेंट मोनेटाइजेशन टूल मिलंदो आहे त उहे छा कंदा आहिनि, तकड़ में उनखे सेटअप कंदा आहिनि। पोइ उन्हनि खां थी वेंदो आहे ग़लती। हाणे जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु फेसबुक ते या टिकटॉक ते पंहिंजो अपडेट इंफॉर्मेशन कयो, उहो जहिड़ो बि रखो उहो हली वेंदो। लेकिन जेको मोनेटाइजेशन जो सेटअप आहे न, उहो अहम आहे। उन ते तव्हांखे पैसा ईंदा, डॉलर ईंदा। जेको डॉलर ॾियण वारो आहे न, उहो कंफर्म कंदो आहे त तूं जेको आहे सो रही किथे थो, कहिड़े शहर में रही थो, कहिड़े सूबे में रही थो, कहिड़े मुल्क में रही थो, कहिड़े घिटीअ में रहंदो आहे। उन घिटीअ जो पोस्टल कोड यानी पोस्ट ऑफिस जो नंबर बि घुरंदो आहे। उहो कंफर्म कंदा आहिनि त वाकई इहे जेको माण्हू आहे जंहिंखे असां डॉलर ॾींदासीं त ही शरीफ़ माण्हू आहे, को बदमाश त कोन्हे, को जेको आहे सो पाबंदी भयल तंज़ीम जो माण्हू त कोन्हे, पाबंदी पयल, वाकई कंटेंट क्रिएटर आहे। सो हर शइ घुरनि था। हाणे काफ़ी दोस्त आहिनि, उन्हनि खे थोरो घणो ॼाण आहे त जेको आहे सो तकड़ में बाबा शहर बि पंहिंजो या लिखंदा आहिनि, या गोठकी या सक्कर या लाड़काणो, पंहिंजे तालके जो एड्रेस ॾींदा आहिनि। पाकिस्तान कंट्री पाकिस्तान कंदा आहिनि। हर शइ जेको आहे सो पाकिस्तान जो ॾींदा आहिनि। अड़े बाबा तव्हां सऊदी में रहो था, इवन जो बैंक अकाउंट बि पाकिस्तान में जो हणनि था। बाबा तव्हां सऊदी अरब में रहो था, तव्हां हिते मोनिटाइज़ करायो, सऊदी अरब में मोनिटाइज़ करायो, तव्हांखे डॉलर हिते जेको आहे सो ईंदा। हाँ, हिकिड़ो मां हाइपर वॉलेट जे बारे में को वीडियो बि रखियो आहे, त इंशाअल्लाह ताला तमामु जल्द इहो एक्टिव थींदो, त पोइ तव्हां पैसा पाकिस्तान मां कढाए सघो था। ये ग़लती जे मथां ग़लती करे रहिया आहिनि, ग़लती जे मथां ग़लती करे रहिया आहिनि। बाबा कम से कम के ॼाण वारे माण्हूअ सां तव्हां राब्तो कयो। जे तव्हां राब्तो कयो बि था या तव्हांजो राब्तो बि थियो आहे, त कम से कम उन खां पुछा कयो, बाबा हे सेटअप आयो आहे, छा कयां। जे उन माण्हू सां तव्हां मिली नथा सघो, मिसलन ॻाल्हि को दोस्त दुबई में आहे या सऊदी अरब जे शहर रियाद में आहे, उहो मूं ॾे अची नथो सघे, बाबा मोबाइलियूं आहिनि। तव्हां मोबाइलनि ते तव्हां पंहिंजो ID सेंड कंदो, जीमेल पासवर्ड ते मां पंहिंजे मोबाइल में या कंहिं कंप्यूटर में खोले तव्हांखे सेटअप करे ॾींदुसि। तव्हां पोइ पंहिंजो पासवर्ड चेंज कयो, हितां उहो तव्हांजो ID ऑटोमेटिक बंदि थी वेंदो, उहो ID तव्हांजे इन में हूंदो। सो थोरी घणी जल्दी न कयो, ठीकु आहे, जल्दी न कयो, तकड़ न कयो, आराम सां। इहो हिकु दफ़ो आयो न, हिनखे मटाइण में काफ़ी देरि थींदा। सो महिरबानी करे तामुल जो मुज़ाहरो कयो। माण्हू खे वाकई इंतज़ारु हूंदो आहे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल जो। जॾहिं मिलंदो आहे त माण्हू जी ख़ुशी जो अहसासु न हूंदो आहे, ख़ुशीअ जो अंदाज़ो न हूंदो आहे माण्हू जे। मिलियो, हाणे मां डॉलर कमाईंदुसि, करे वठि सेटअप, करे वठि। तव्हां जीअं बि सेटअप कंदो तव्हांजा डॉलर अर्निंग शुरू थींदा, लेकिन जंहिं वक़्तु पैसा निकिरण जो वक़्तु ईंदो न, पोइ तव्हां तमामु ॾुखिया थींदव, ठीकु आहे। उन लाइ वाकई प्लेटफॉर्म्स आहिनि, मेटा वेरीफाइड प्लेटफॉर्म आहे, पर उन लाइ बि कोई ॼाण वारे माण्हू जी ज़रूरत आहे, उन में बि वक़्तु लॻंदो आहे। तंहिं खां बहितर आहे त शुरूअ में ई चङी तरह सां पंहिंजो जेको आहे सो सेटअप कयूं, असांखे मसइलो ई न अचे। चलो इंफॉर्मेशन त तव्हां अपडेट कयो, पे आउट त तव्हां क्रिएट कयो, फार्म आहे उनजो छा थिए, जेको वेट बेन फार्म आहे WHBEN, उहो फिल थींदो आहे। उन में बि इंफॉर्मेशन घुरबल आहे, उन में तव्हां छा आणंदो। चलो उन में हिकिड़ो खानो आहे त जेको जंहिं मुल्क में तव्हां पंहिंजो फेसबुक पेज मोनेटाइज़ कराए रहिया आहियो, उनजो अमेरिका सां टी केतिरो % आहे, उन में परसेंटेज बि लॻंदो आहे त जेको तव्हां कमाई कंदव त उन में घणा % कटबा।
ज़ीरो बि लॻंदो आहे, 15 बि लॻंदो आहे, जे तव्हां ज़ीरो जे बदिरां 15% लॻो त तव्हांजो कमाई फेसबुक टैक्स में कटींदो। थोरो सोच कयो।